खाधो न को पीधो ही वेठा है के कौन लड़ी आया बुढ़ी बुढ़ी वही या सिंधड़ी बुढ़ी वही सी मारुन जगोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी वही बुढ़ी 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 वही या सिंधड़ी बुढ़ी वही सी मारुन जगोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी। खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। बरसातनि जो पाणी निकाल न थियण करे खिपरो समेत आसपास जे ॻोठनि रोडनि रस्तनि गलियुनि ऐं समूरनि कॉलोनियुनि में बरसाती पाणी बीठल आहे। बुढ़ी बुढ़ी वही या सिंधड़ी बुढ़ी वही सी मारुन जगोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी वही। खिपरो जे 7 जे रोड मिप ख़ास रोड सांगड़ रोड पाणी जे हेठां आहिनि जंहिं करे शहरनि खे अच वञ में सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जिन जा घर बुढ़ी वया दर बदल जेकी थिया रोई से सदिन पया रहूं से तकिन पया तो मदद कर। बरसात जो पाणी खिपरो जे कोट रोड में खिपरो जे थाणे समेत खिपरो जे क्वार्टरनि में दाख़िल थी वियो जॾहिं त खिपरो जी कॉलोनियुनि में पाणी भरियल हुजण करे इलाइक़े वासी रोडनि रस्तनि ते वेठल वोटनि जे लाइ ॿियनि जे लाइ सभु कोई आयो डोड़े सभिनि खे चयो यार असांखे वोट ॾियो जॾहिं असां वोट सभिनि खे ॾिना हाणे त असांजी हमदर्दी करण जे लाइ केरु कोन थो चाहे। असांजी ग़रीबनि जी इहो चयो था असीं इहो था चऊं त असांजे मेन ॻाल्हि इहो आहे त पाणी आहे जेको असांजे घरनि जो इहो निकाह ॿार कढी ॾियनि असीं ॿार वठी रोड ते वेठा आहियूं इहो सुठा कोन था लॻो। जहिड़ा घर असांजा पिया आहियूं मैदान में मानी कॾहिं मिले कॾहिं कोन मिले पानी जे विच में पिया आहियूं को ग़रीबनि जे लाइ मदद करे तो हुनजी अलाह भली कंदो वेठा आहियूं बसि मानी न को बानी वसा जाम आहे पाणी एतिरो एतिरो आहे ॾिस त सरी पाणी केतिरो आहे पाणी जे कल ॿार अॼु रोया रोई रोई निंड में विया बुख मरी विया ॾिस मासूम मरे बुख। बुढ़ी बुढ़ी वही या सिंधड़ी बुढ़ी वही सी मारुन जगोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी वही बुढ़ी 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 वही या सिंधड़ी बुढ़ी। इंतज़ामिया ख़ामोश शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पाणी न कढण जे करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो। खिपरो में बरसातनि खां पोइ मच्छरदानियुनि जी ख़रीदारी में वाध थी वई। दुकानदारनि पंहिंजी मर्ज़ी जा रेट मुक़ररु करे मुतासिरनि खे ॿिन्ही हथनि सां लुटी रहिया आहिनि। खिपरो जी कॉलोनियुनि जे माण्हुनि जे घर बरसात पाणी में ॿुॾी विया। मुतासिर रोडनि ते वेठल कंहिं मसीहा जंहिंजे इंतज़ार में आहिनि खाधो न को पीधो ही वेठा है के कौन लड़ी आया। ॿोध मुतासिरनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़े में पाणी कढी ॾिनो वञे। बुढ़ी बुढ़ी वही या सिंधड़ी बुढ़ी वही सी मारुन जगोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी वही। ऐं खिपरो शहर खे सिम नालो ॾिनो वञे जीअं हर साल बरसात जो पाणी इन्ही में निकिरी वञे ऐं ॿोॾ मुतासिरनि जी साल लथी वञे। बुढ़ी बुढ़ी वही या सिंधड़ी बुढ़ी वही सी मारुन जगोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी वही। जॾहिं त शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में मच्छर मार स्प्रे कराए वञे। खाधो न को पीधो ही वेठा है के कौन लड़ी आया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।